नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबोदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त टाउन ऑफिसर सोबोदेरो मुमताज़ अली उन्नड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त MPA सईद प्यार अली शाह जिलानी जे हुकम ते कोरोना वायरस खां बचण जे लाइ लाउड स्पीकर ज़रिए ऐलान कराए सघिया आहियूं। अॼु जे ॾींहुं ताईं शहरी रवासियुनि खे मास्क, हैंडवॉश, साबुण, खाधे पीते जे सामान समेत का बि शइ फिरामी न कई आहे। वरी जॾहिं सहाफ़ियुनि टाउन ऑफिसर खां टाउन चेयरमैन रसूल बख्श सहितो मुतलिक़ पुछा कई त टाउन चेयरमैन ॿाहिरि मुल्क हलियो वियो आहे या तबियत नासाज़ अथसि जो ईदी एम्बुलेंस बि अवाम ऐं मीडिया खां ग़ाइब न वरी फ़ोन अटेंड करे थो। हिन चयो त चेयरमैन सिहतयाब आहे, हुन जे हुकुम ते कमकार हले पियो। मूंखे हिकु हफ़्तो थियो आहे, सफ़ाई सुथराई लाइ उपा वता विया आहिनि। पुराणो इलाइक़ो आहे, का शइ गली का तरीक़ेकार सां प्रॉपर तरीक़े सां कीअं ठहियलु आहे कीअं नाहे ठहियलु आहे, अनडेवलपमेंट इलाइक़ो आहे, उन में थोरो टाइम लॻे थो हिन सिधो करणु। तव्हांखे ख़बर हूंदी तरक़ियाती कमनि ते हिते केतिरो ख़र्च थियो आहे? इहो असां प्रेफर फाइल ॾिसी करे तव्हांखे ॿुधाए सघूं। फ़िलहालु तव्हां असां इन प्रोसेस में असां वाक वग़ैरह कराए छॾी आहे, तदाबीर जेके ॿुधाए छॾियूं आहिनि, शयूं जेके असां सखर में चई छॾियूं, जीअं असांखे अवेलेबल थींदियूं इंशाल्लाह असां तव्हां वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।